अरे भाई कंहिं बि न्याणी जी शादी थिए, भेण जी शादी थिए, असां उनखे दहेज ॾींदा आहियूं, सोन ॾींदा आहियूं, चांदी ॾींदा आहियूं, कपिड़ा ॾींदा आहियूं, गिफ्ट ॾींदा आहियूं, उपहार ॾींदा आहियूं। यादि रखिजो उनखे भगवद गीता ऐं भक्ति ज़रूरु ॾींदा कयो। उनखे चवंदा कयो पुट मुंहिंजी भेण तूं वञे उते त हिकु कमु ज़रूरु कजां, भॼन न छॾिजां, रोज़ु 5 मिंट ई सही गीता पढ़जां, भॻवान खे उन परिवार लाइ प्रार्थना कजां। उहो परिवार तुंहिंजो वैकुंठ बणिजी वेंदो, उहो मंदिर बणिजी वेंदो, सभु विघ्न दूर थी वेंदा, विपत्तियूं दूर थी वेंदियूं, लड़ाई झगड़ा दूर थी वेंदा। पुट 1000 कम लख करोड़ छॾे करे तूं उते कुझु देरि कढजां, भॻवान जी बंदगी कजां। छो जो धर्म पत्नी उनखे चइबो आहे जेकी पतीअ खे धर्म सां जोड़े। चओ हरे राम। अगरि माता पिता इहो न सेखारियो, ॿियो सभु कुझु हीरा मोती बि ॾिनव त तव्हां पंहिंजे कर्तव्य खां भटकी वञो। हाँ हुनखे चओसि वेही करे कुछ देर पहिरियों भगवान के याद कजां, प्रार्थना कजां, तुझे परिवार जी डोर श्री कृष्ण संभालींदा। वड़ी वड़ी मुसीबतियों मथो ही निकरी वेंदियूं, तोखे पतो ही न पवंदो। सदा परिवार में प्रेम हुंदो, खंड खीर थी रहंदव, सदा आनंद हुंदो, शांति हुंदी। बाहर कुछ भी हुजे, तुझे परिवार में राम राज हुंदो, छो जो तुम भक्ति कंदी है, रोज गीता पढ़ंदी है, भगवान के प्रार्थना कंदी है। चओ हरे राम।